अस्सलाम वालेकुम तान सुबह टीवी न्यूज़ हां वली मोहम्मद जाड़ू नज़र वजू था दाबीची खां शौकत मगी जे हिन रिपोर्ट ते नादिन दाबीची वेझो सूसकी बरसाती नाले में किरण सबब एक शख्स फोत जॾहिं त 5 माण्हू सख्त ज़ख़्मी थी पिया जिन खे एम्बुलेंस ज़रिए जना अस्पताल नियो वियो। तफ़सील मूजिब कराची खां ठटी वेंदड़ सूसकी पिकअप दाबीची लॻ बरसाती नाले में किरण सबब तनवीर वलद बशीर अहमद उम्र 40 साल फोत थी वियो, जॾहिं त शकील वलद नसीर, ग़ुलाम मोहिद्दीन वलद मोहम्मद हुसैन, मोहम्मद शहदाद वलद मोहम्मद बश्क, नबील वलद नसीर, उरफान वलद मकबूल सख्त ज़ख़्मी थी पिया जिन खे एम्बुलेंस ज़रिए जना अस्पताल नियो वियो। ज़रियन खां मालूम थियो आहे त सूसकी पिकअप जो टायर बस्ट थियण सबब हादसो पेश आयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची सूसकी खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो।